बर्तन वठो, खोप पसियूं वठो, जग गिलास वठो। लालो शरबत खान जेको चेंदी आ उहो कहंदी आ। बर्तन वठो, जग गिलास वठो, खोप बसियूं वठो। बर्तन वारो अची वियो, खोप बसिन वारो अची वियो, जग गिलास वारो अची वियो। लाला बी त सही 2 मिंट बी त सही रखो त बिहा ब्रेक लो लो हलिया अचो शरबत खान पुजी वई। शरबत खान जेको चेंदी आ उहो कहंदी आ। ओ लाला ओ पठाण बी त सही 50 सॾ कयो थी मैं पोयो छा थो विकणे मड़ा सामान थी विकणा दिखा रख हेठ हेड़े वे वेस हेडा वे छा छा तई खोप बसिन जो सेट भी थस हां और थर्मास भी थस, दिखा। डिनर सेट भी थस। तू वही शरबत खान आनी जेको आराम सां भली छदी इनके खोलेस न छोड़ नाजुक वठनम त सामान दिसां त सही न हिकड़ी शे ये खोलण न दींदी आयास बाबा। सील फेक माल आ, बाहरों जो माल आ, इथों जो ना जेको फोटो में अंदरा भी वो ही आ बिल्कुल जेको अंदर आ वो बाहर आ, उहा ही शय थस। घणे जो आ ए छड़ो 6000 रुपए जो थस। और इनमें खोप बसियूं थस बाहरियूं जूं 6000 रुपए जो खाली थर्मास बिल्कुल। थर्मास ॾाढो सुठी क्वालिटी आ माई। पठाणा कुछ खुदा खां जे पैसा घट कर त पोडे न त मान वठनी मैं ॿियो तोखे खपेस छा? ॿियो छा अथई हिन में आराम सां खोप बसियूं थस। मुआ ॾेखार त सही कातन वढिया ऊंची चीनी जा तो आहिनि। जबरदस्त थस। हां मां ॾाज में ॾींदम भेण खे। सही थस यार, अहिड़ी शय थस दुआ हाणे करे। ॿुधो हाणे ॿिन्हिनि जो बाह सही लॻाए ॿिन्हिनि जी बाह ॿुधाए त घणे जी थींदी। हाणे 12000 जो या 6000 जो या 12 6 घणा थियस? 18000 18000 रुपया तू 15 ॾेस बस। न न हल 15000 न मां 2000 रुपया हिन जा ॾींदी मैं ऐं जेको आहे सो छह कोप अथसि 6 खोप थस, 6 बसियूं थस। सासर अथसि सासर अथस न मड़ा। हा त पोइ 1500 हिन जा 2000 हिन जा ॿुधाए वठणो थस। हा वठणो अथसि। हाणे ॻाल्हि ॿुध 2000 हिन जा ॾेस, 1500 हिन जा ॾेस, ॻाल्हि करे ख़तम करेस। 2000 हिन जा 1500 हिन जा हा मतलब 1000 रुपयो हाणे ॾे 1000 ओधर वारो कम ना है मड़ा। चरिया मतो खराब थियो त यार छा थियो तस इनके? जग जहान के उधर ने तो मुआ मारिया। मड़ा टीचर है स्कूल जी टाइम ते पैसा ॾींदी मैं। मड़ा ॻाल्हि ॿुधेस, वो जॾहिं कपड़ा विकणदी हुयस वो हाँ। 12 महीने जो ओधर ते ॾींदी हुयस। विकणंदी हुयसि या विकणंदो हुयसि? वो विकणदी हुयस मड़ा। मां या मर्दा? ओ मां मर्दा। पोइ तू चई तो विकणंदी हुयसि? तू छड़ेस इन ॻाल्हि के, छा थियो तोखे? तू मूंखे शक में तो विझे। अल्लाह अकबर यार, जान छड़ाएस, पैसा ॾे। आप 3000 ॾियां थी ॿिन्हिनि जा 3500 ॾेस न। 3000 रुपया 3000 रुपया दी मां खणी चा पैसा रक्षे मां पर्स खणी चा मोठी अचिजांस मता गुम थी वञेस। हा लाला वठ पैसा पूरा तई। पैसा पूरा आहिनि? हा खणाए थी सामान। हल बाबा हल हल। जे हिकु बि सासर भगल निकतो नी मोटाए मुंह ते हणंदी मैं। मड़ा इंशाल्लाह ताला तू लाला शरबत खान के याद कंदे, अहिड़ो शय अथसि। पठाण खे फुरी आयमि। पठाणनि जो सामान भलो हूंदो आहे, ऊचो हूंदो अथनि, कोयटा खां खणी ईंदा आहिनि। छा यादि कंदो उहो बि त कंहिंसां पालो पियो हुयो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। त भली शयूं मिली वयूं, थक इलाही विया सॼा। तूं त हिकिड़ो मिंट हिते वेह। पठाण मूंखे सस्तियूं शयूं ॾिनियूं। अॼुकल्ह जे महांगाईअ जे दौर में भला मिले बि छा थो। जग त भलो आहे, अच्छे कलर जो आहे, प्रिंट बि सुहिणो अथसि ऐं भेण खे ॾाज में ॾींदमि। ही शाही हेलो खारा मुआ ये थर्मास आहे। चांहि काॾां पवंदी हिनजी टूटी काथे आहे बाड़ी। मुंहिंजी त साह थो हले। मां हेॾा सारा 3500 ॾिना आहिनि। ही कोप बसी चयो अथई, सासर बि चयो अथई हिन में। तिन वढिया पठाण तोखे ठगण लाइ मां ई मिली हुयमि। मुआ हे कोप बसी, हे थर्मास, हे 3500 जा मिलिया आहिनि मूंखे। हर पए को पठाण को ख़ुदा खानो ख़राब करई नांग कारीगर ते को पेर अचई तोखे मां ग़रीब मिसकीन ही तोखे मिली हुयमि। ॾिसां त सही न पठाण के घिटीअ में भी त सही मतां हुजे मोह मारियो बीठो।